खबर सिलसिले खे अॻिते वधाईंदे ख़बर शामिल कंदासीं। ख़ैरपुर बिरस मां बेरोची ख़ैर मोहम्मद जामड़ू जी रिपोर्ट मूजिब त सोबतरो था लॻो इलाइक़े वासियुनि फ़क़ीर मुमताज़ अली सुमरो, इंसाफ़ अली सुमरो, लियाकत अली सुमरो, अली रज़ा सुमरो, रमीज़ अली सुमरो, उमेद अली सुमरो, वहीद अली सुमरो, आशिक अली सुमरो ऐं ॿियनि ॻोठनि बअसर माण्हुनि जे ज़ुल्म ख़िलाफ़ एहतिजाज कयो आहे। हिन एहतिजाज कंदे चयो त बअसर माण्हू इल्ताफ़ सातो, सतार सातो, निसार सातो, असांजी खाते जी ज़रे ज़मीन मां ज़बरदस्ती वाटर कोर्स कढण जी कोशिश कई, जंहिंखां असां खेनि रोकियो। उन ॻाल्हि तां नाराज़ थी बअसर माण्हुनि असांजो रस्तो बंदि करे छॾियो आहे। ॻोठनि जो चवणु आहे त स्कूल वेंदड़ असांजे मासूम ॿारनि खे धमकियूं ॾेई रहिया आहिनि ऐं वापसि मोटायो पियो वञे ऐं खेनि स्कूल वञण खां रोकियो वञे थो, जंहिं सबबि असांजे ॿार जी तालीम सख़्तु मुतासिर थी रही आहे। मुतासिर वधीक इल्ज़ाम लॻाईंदे चयो त बअसर निसार सातो, इल्ताफ़ सातो ऐं सतार सातो केतिरा ई भेरा राति जो वक़्तु असांजे घरनि मथां फायरिंग कई आहे, जॾहिं त पंहिंजे कुतनि सां हमलो कराए असांजो भलो नस्ल जो पालतू कुतो बि माराए छॾियो आहे। ॻोठाणे चयो त असीं सोबतरो थाणे ते दांह खणी वियासीं, पर पुलिस रिश्तो थियण सबबि बअसर माण्हुनि ख़िलाफ़ कार्रवाई बि नथी करे। असां केतिरा ई भेरा फ़ैसिला बि कराया आहिनि, जंहिंमें उस्ताद दिलदार सातो क़ुरान पाक ते फ़ैसिलो कयो, पर मुखालिफ़ धुर उन फ़ैसिले ते अमल करण लाइ तयार ई न आहे। ॻोठाणे चवणु आहे त मुखालिफ़ धुर असांखे पंहिंजी ज़ाती ज़मीन ते वञण खां बि रोके थी ऐं धमकियूं पिणु ॾेई रहिया आहिनि। हिन जो चवणु त धमकी ॾींदड़ माण्हू चवनि था जेकॾहिं तव्हां असांखे वाटर कोर्स ठाहिण न ॾींदव त तव्हांजी ज़मीन ते असां कब्ज़ो कंदासीं। बअसर माण्हू पैसनि जे ज़ोर ते ज़ुल्म करे रहिया आहिनि, पुलिस संदसि सहकार करे रही आहे। ॻोठनि IG सिंधु, DIG सखर ऐं SSP ख़ैरपुर खे अपील कई आहे त क़ुरान पाक ते जांच करे वञे, बअसर माण्हू ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे खेनि ज़ुल्म खां निजात ॾियारे मुतासिर खे तहफ़्फ़ुज़ ऐं इंसाफ़ फ़राहम कयो वञे।